अच्छा GB में पासिस ॾिसो, पासिस कहिड़ा आहिनि? मस्तक, मस्तक पास, ठीकु आहे। छा खे कनेक्ट कंदो आहे? चाइना खे विथ GB, ठीकु आहे। झारखंड एरिया जेको आहे चाइना जो, उन खे कनेक्ट कंदो आहे GB सां। ऐं ॿियो कहिड़ो आहे? कुंजर पास, इम्पोर्टेंट आहे तमामु। इहो हाईएस्ट पास भी आहे पाकिस्तान में। सही आहे। इहो छा खे कनेक्ट कंदो आहे? इहो कनेक्ट कंदो आहे चाइना खे GB सां। GB जो कहिड़ो इलाइक़ो? हुंजा, हुंजा नगर, ठीकु आहे। ऐं चाइना जो जेको आहे साउथ वेस्ट, जिनजियांग प्रोविंस। अच्छा, हिकिड़ो हाणे सवाल ईंदो आहे त कहिड़ी बैंक इंस्टॉल कयो आहे पंहिंजो हाईएस्ट ATM पाकिस्तान ऐं चाइना जे बॉर्डर ते? ठीकु आहे, उहो कुंजरे पास जे बॉर्डर ते इंस्टॉल थियल आहे। कहिड़ी बैंक कयो आहे? नेशनल बैंक ऑफ पाकिस्तान, ठीकु आहे। इहो मां लिखी छॾियां। कहिड़ी बैंक इंस्टॉल कयो आहे? नेशनल बैंक ऑफ पाकिस्तान। अक्टूबर 2016 में, ठीकु आहे। ॿियो शांदूर पास, छा खे कनेक्ट कंदो आहे? KPK खे चित्राल सां। ठीकु आहे। बाबूसर पास, हे जेको आहे छा खे कनेक्ट कंदो आहे? KPK विद GB। GB जो कहिड़ो इलाइक़ो? गिलगित। ये KPK जो एबटाबाद, ठीकु आहे। कुछ माउंटेन पीक्स आहिनि हिते। माउंटेन पीक्स कहिड़ियूं? K2 जेको आहे GB में आहे, ठीकु आहे। हाइट छा आहे K2 जी? 8611 मीटर, ठीकु आहे। किलोमीटर न, हे मीटर आहे, ठीकु आहे। इन जो ॿियो नालो बि आहे गुडविन ऑस्टिन। कहिड़ी रेंज में ईंदो आहे? कराक्रम रेंज में। इंडिया वारा इनखे कराक्रम बि पढ़ंदा आहिनि, ठीकु आहे। लोकेशन जेकी अथसि कहिड़ी अथसि? स्कर्दू, ठीकु आहे। इहो पीक माउंटेन ऐं माउंटेन रेंजिस में इहे टे शयूं में छा फ़र्क़ु हूंदो आहे? पीक, माउंटेन रेंज, ठीकु आहे। को बि माउंटेन हूंदो आहे, उनजी जेकी कंटिन्यूअस हिकिड़ी लाइन हूंदी आहे न, पाण में जेके माउंटेन ईंदा पिया हूंदा आहिनि, उनखे पाण चवंदा आहियूं माउंटेन रेंज। उनजी जेकी हिकु माउंटेन थी वियो त इहो थी वियो माउंटेन, ऐं सभु थी विया त माउंटेन रेंज। ऐं जेकी उनजी हाईएस्ट पीक हूंदी आहे, चोटी, उनखे छा चवंदा आहियूं पाण? पीक।
ठीकु आहे। ऐं ॿियो इन में कहिड़ो ईंदो आहे, कहिड़ी पीक ईंदी आहे, नंगा पर्वत, जंहिंखे किलर माउंटेन बि चवंदा आहियूं। इन जी जेकी हाइट आहे उहा आहे 8,126 मीटर। ठीकु आहे। इहा कहिड़ी रेंज में ईंदी आहे, हिमालयास में। हिमालयास खे यंगेस्ट माउंटेन रेंज भी चवंदा आहियूं, यंगेस्ट माउंटेन रेंज। अच्छा, एशिया में जेको आहे न 14 हाईएस्ट रेंजिस, हाईएस्ट पीक अहिड़ियूं आहिनि जंहिंजी हाइट 8,000 खां मथे आहे। ठीकु आहे। उन मां इन एशिया, उन मां 5 जेको आहे पाकिस्तान में। ठीकु आहे। उनखां बाद में ब्रॉड पीक, इहा कहिड़ी रेंज में हूंदी आहे, कराक्रम में। जी हाइट आहे 8,051 मीटर। ठीकु आहे। ऐं नंगा पर्वत ऐं ब्रॉड पीक जेको आहे कंहिं क्लाइम कई हुई फर्स्ट, इहा कई हुई हरमन पोल, साॻे माण्हू कई हुई बोल। ठीकु आहे। नंगा पर्वत कई हुई 1951 में, 53 में, ऐं 1953 में नंगा पर्वत कई हुई। ऐं जेकी आहे ब्रॉड पीक कई हुई 1957 में। ठीकु आहे। हे किथां जो हुयो, हे ऑस्ट्रिया जो हुयो, ऑस्ट्रियन हुयो। ऑस्ट्रिया जो कैपिटल छा आहे, वियना। करेंसी अथसि यूरो। अच्छा, ऑस्ट्रिया तव्हांखे ख़बर आहे 2 मुल्कनि जो हेड ऑफ स्टेट जेको आहे चांसलर हूंदो आहे, हिकु ऑस्ट्रिया, ॿियो जर्मनी। ठीकु आहे। ऑस्ट्रिया जो जेको हाणे इहो चांसलर चेंज थियल आहे, पहिरियां हुई एंजेलिना मार्कल। ठीकु आहे। हाणे केरु आहे, हाणे आहे कार्ल न्यामर। अच्छा, इनमें कुछ फेमस ग्लेशियर भी अथव। कहिड़ा आहिनि, हिकिड़ो आहे बाल्तोरो, ॿियो सियाचिन, हिकु आहे बातोरो। ठीकु आहे। ॿिया बि आहिनि पर इहे फेमस आहिनि। हिन जी हाइट, हिन जी लेंथ 62 किलोमीटर आहे। ऐं सियाचिन जी जेको आहे न तमामु घणी पुॼंदा अथव, लेंथ पुॼंदा अथव। हाइट न आहे, हे लेंथ आहे। सियाचिन जी किथे 70 बि ईंदी आहे, गूगल कंदा 70 मिलंदी। पाक MCQ ते शायदि तव्हांखे 76 मिले, ऐं पास्ट पेपर्स में मां 72 पढ़ी आहे। ठीकु आहे। हे हाईएस्ट बैटल फील्ड बि अथव, हाईएस्ट बैटल ग्राउंड इन द वर्ल्ड। हिते पाकिस्तान और इंडिया जी जंगी थींदियूं रहंदियूं। ठीकु आहे। लेक्स ॾिसो कहिड़ी आहिनि। कचोरा लेक,
किथे आहे स्कर्दू में। लेक जेको आहे न, लेक वग़ैरह SPSC FPSC इन्हनि लाइ तमामु इम्पॉर्टेंट आहे। थी सघे थो IBA एतिरी डिटेल न करे, IBA जी टेस्ट एतिरी डिफ़िकल्ट न हूंदी, पर SPSC या FPSC जी टेस्ट तव्हां का बि टेस्ट ॾियो था न त लेक्स लाज़मी पढ़ी वञिजो, ठीकु आहे। इहे ओशन जी लोकेशन पुछंदा आहिनि, ओशन जी लोकेशन सभिनी खे ख़बर हूंदी आहे। सी जी लोकेशन पुछी वठंदा आहिनि त कहिड़ी जेको कहिड़ी कंट्री में आहे, ऐं ख़ासि तौर ते लेक ॾाढो पुछंदा आहिनि, रिवर या लेक, इहो इन्हनि शयुनि ते इन्हनि मां ॾाढा सवाल पुछंदा आहिनि, ठीकु आहे। ऐं ॿियो शंग्रीला लेक, सतपारा लेक, काथे आहिनि स्कर्दू में। ज़रबा लेक, शिगार वैली में आहे, सिटी भी आहे इहा जी, ठीकु आहे। ड्रामा लेक, रश लेक, अच्छा हिते हिकिड़ो नेशनल पार्क ते, नेशनल पार्क आहे ड्यूसाई नेशनल पार्क। अच्छा डिज़र्ट मां इनमें सिंध प्रोविंस में तव्हांखे ॿुधाया आहियूं त हिकिड़ो डिज़र्ट आहे काथे स्कर्दू में, ठीकु आहे, GB प्रोविंस में। कहिड़ो उन डिज़र्ट जो नालो छा आहे? कटपाना डिज़र्ट। कहिड़ो डिज़र्ट आहे इहो? कोल्ड डिज़र्ट आहे, ठीकु आहे, हॉट सब ट्रॉपिकल डिज़र्ट न आहे इन स्कर्दू। अच्छा अॼु जे लेक्चर लाइ इहो काफ़ी आहे, कोल्ड डिज़र्ट।